चांड्रो की तुझी हिम्मत के त दाद ॾियणो पवंदो। बिना पुछण जे तू हवेली कीअं आई है? छो हवेली अचण को ॾोह आहे छा या मूंखां को गुनाह थी वियो? मुझे चवण जो इहो त मक़सद न आहे, पर जेकॾहिं तू पंहिंजे माउ पीउ खां इजाज़त वठी अची आ त ऐं सुठी ॻाल्हि हुई, मूंखे बि सुठो लॻे हा। रुखसार बेगम तव्हां ॼाणो थियो त मां ॻोठ जी का गूंगी छोकिरी न आहियां, पर यूनिवर्सिटी मां पढ़ियल ऐं आज़ाद ख़्याल छोकिरी आहियां। सो हवेली में अचण मुंहिंजे लाइ आम ॻाल्हि आहे, मूंखे कंहिंखां पुछण जी ज़रूरत न आहे। ठीकु आहे, जेकॾहिं इहा ई ॻाल्हि आहे त पोइ तूं ईअं ओचितो आहीं। जेकॾहिं मां ईअं तव्हां सां मिलण अचां त ख़ान बहादुर तव्हांजे किरदार खे मशकूक समझे हा। शायदि तूं यकीन सां सही चई रही आहीं, हिन जे करे थैंक यू, तुंहिंजी महिरबानी। आऊं तव्हां खां हिते इहो पुछण आई आहियां त मूंखां कहिड़ी ॻाल्हि जो बदिलो वरितो आहे तव्हां ख़ान बहादुर ऐं हुनजे पुट जे साम्हूं पाण वणाइण जे चकर में मूंखे ॿी वाटे ते बिहारे छॾियो आहे। मां कहिड़ो पंहिंजो कारो मुंहुं कयां? तव्हां ते एतमाद करे मूंखे त वरी सज़ा मिली रही आहे। चांड्रो की तूं ईअं बि न सोच त तुंहिंजी परेशानीअ जो मूंखे अहसास न आहे। मां उन्हनि मां न आहियां हथ ते हथ रखी ऐं वेही रहां। मां तुंहिंजे साम्हूं शर्मिंदा आहियां। पर तव्हांजो इहो एहसास ऐं शर्मिंदगी मुंहिंजे कहिड़े कम जी? मुंहिंजी जान छॾाइण जी तव्हां वटि कहिड़ी दवा आहे उहो मूंखे ॿुधाए छॾो। तूं जीअं चईं, मां तुंहिंजे आॾो हाज़िर आहियां चांड्रो की। अफ़सोस, सद अफ़सोस, कंहिंखां जान छॾाइण जो इहो बहितरीन तरीक़ो आहे। चांड्रो की तूं आख़िर चाहीं छा थी? छा भला तूं हिते मूंसां विढ़ण आई आहीं छा? ऐं मुंहिंजी हर ॻाल्हि जो तूं उबतो मक़सद थी कढीं? ॾिस चांड्रो की, थोरो कुझु सोच, ईअं लफ़्ज़नि जा मूंखे ताना न ॾे। सॼो ॻोठ पुछाया आई आहियां, चांड्रो की आख़िर वई त केॾां वई? छोरी किथे? घर छॾे त कोन भॼी वई? ऐं घणो इंतज़ार कोन कंदसि अम्मी, ओचितो निकिरी हली वेंदसि, पोइ भलारो पींगे में लोट जा या वञी ॻोठ जी पोड़ी ज़ाइफ़नि खां फारो विझराइजां। ख़ुदगर्ज़ थी पंहिंजे बारे में न सोच चांड्रो की, असां लाइ बि सोच। तुंहिंजे वञण खां पोइ असांजो छा थींदो? जॾहिं सिज सवा नेज़े ते लही ईंदो, चवनि था मां औलाद खे सुञाणण खां इनकार करे छॾींदी, ऐं औलाद माइटनि खां ख़फ़ा हूंदो, ऐं चवनि था हर को पाण खे बचाइण जी कोशिश में हूंदो। सो अम्मी, मुंह में को आसरो न रखियो। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।